जब लड़की नहाती है तो सबसे ज्यादा किस हिस्से पर साबुन लगाती है? ठीक है, मना ये बुझाता रह गया। ये सवाल है एक। हाँ, मना वाला दे। जब लड़की नहाती है तो सबसे ज्यादा अपने जिस्म किस हिस्से पर साबुन लगाती है? सबसे ज्यादा। दोस्तों इन जगह गुजातर इन शइ में असो तजुर्बो ना है। छो करना सवाल आहे या गुजातर कुछ भी आहे, असो इन शइ में तजुर्बो ना है। ये वधिक शादीशुदा आहिनि, हिननि खे वधिक ख़बर हूंदी। इहो ग़लति कंदा बि न। सो असांखे ख़बर ना आहे। जे तव्हां दोस्तनि खे हिन जे सुवाल जे बारे में जेको हिन चयो, माना हाणे कीअं बि चयईं, असांखे त ॿुधाइण बि नथो अचे। सो हाँ, सो इन जो जे दोस्त के जवाब अचे तो थोड़ा कमेंट ज़रूर कजो। असां नज़ारा ॾिसो तो बाक़ी तव्हांखे ॾेखारियूं। जाॾो काॾो वण आहिनि, हे वण आहिनि, हे रफ़ीक वेठो आहे, वाटर वहे थो पियो, हेॾो हे आहे, ऐं नाल चऊं त हेॾो हे नज़ारा शाम जो टाइम आहे। हक़ीक़त में असां आयासीं। तो महिरबानी इन जो जवाब ॿुधाइजो, असांखे नथो अचे। महिरबानी।